ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार बाप खे यादि करे मन में कोई भी ॻाल्हि हुजे उहो बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाप परमात्मा खे मन जी सभु ॻाल्हियूं ॿुधाए करे मन बुद्धि सां हिकदमि हल्का थी वञो। शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार। हाणे बाबा अॼु असांखे शिक्षा ॾियनि था कि तव्हांखे आत्मा सम्झी करे हिकु बाप खे यादि करण जी जेको पाठ आहे न, इहो सदा यादि रखणु। छो जी सदा यादि रखंदासीं तॾहिं त पको थींदो न भई मुंहिंजो त असली संबंधी हिकु बाप हो, ॿियो न कोई। जेसिताईं इहा चीज़ यादि न रखंदासीं न त छा थींदो, पोइ ॿिया संकल्प ईंदा, ॿिया माण्हू यादि ईंदा। इन करे बाबा चए थो कि घड़ी घड़ी यादि रखो कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो बाप परमात्मा उहो सच्चो संबंधी आहे। त हिन अभ्यास सां छा थींदो, असांखे यादि करण जी आदत पइजी वेंदी। असांखे हुन सां सदा हुन सां संग में रहण जी आदत पइजी वेंदी। त उहा आदत हाणे विझणी आहे। अॼु बाबा चवनि था कि कोई भी वॾे सां वॾी समस्या बि अचे न, कोई भी वॾे खां वॾी समस्या अचे, पहाड़ जहिड़ी समस्या अचे त बि घबरायो न। जीवन में समस्याएं ईंदी रहंदियूं आहिनि, लेकिन ॾिसो कोई भी समस्या ईंदी त समय जीअं रुकंदो न आहे। समय रुकंदो आहे कॾहिं, हलंदो वेंदो आहे न। ते बाबा चवनि था, ये बाबा भी चवनि था कि कोई भी समस्या अचे थी न त रुको न, सदा अॻियां वधंदा रहो। इन सां छा थींदो कि असां जीवन में कॾहिं रुकंदासीं न ऐं अनुभवी थींदा वेंदासीं। जीअं समय कॾहिं रुके नथो, हूअं ई असांखे बि समय त असांजी रचना आहे न। त असांखे बि इहो पाठ सिखणो खपे कि परिस्थिति त अचे थी, समस्या अचे थी, हली थी वञे, त मूंखे बि पंहिंजे जीवन में कहिड़ी बि ॻाल्हि जे कारण रुकणो न आहे, थकिणो न आहे, अॻियां वधिणो रहंदो। अॻियां मूंखे सदा वधिणो आहे। रुकणु कमज़ोरियुनि जो कमु। असांजो बाप के निराकार परमात्मा सर्वशक्तिवान असांजो बाप आहे। असांजो बाप, जंहिंजो बाप सदा सर्वशक्तिवान हुजे, जेका चवंदा आहिनि भॻवानु असांजा माता पिता आहे, जंहिंजो भॻवानु माता पिता आहे उनखे कंहिं ॻाल्हि में रुकण जी ज़रूरत आहे, घबराइण जी ज़रूरत आहे। ये जेको असां चऊं था न, इन जो अर्थ सम्झी करे जीवन में धारण करे हलंदासीं न कि उहो असांजो माता पिता आहे, त उन जा ॿार थी करे असां जीवन में रुको छो। अॼु जीअं ॻाल्हि जो आई आहे, कल्ह हुनजो नामो निशान न रहंदो। बाबा चए थो कल्ह छा, सेकेंड जी ॻाल्हि हूंदी आहे न, इन न सेकेंड जो खेल थी वियो। उअं ई असांखे बि अभ्यास विझणो आहे सेकेंड में भुलिजण जो। भई हाणे ॻाल्हि थी, हाणे भुलिजी वियसि, ठीकु आहे, जेको थियो थियो, हाणे अॻियां छा करणो। छो जी जेकी ॻाल्हि जीअं ॿार खे सेखारींदा आहियूं, भई खिलौनो टुटी वियो, इहा चीज़ गुम थी वई, ईअं थी वियो। ॿारनि खे माण्हू जल्दी थो सेखारे, नंढनि खे जल्दी थो सेखारे, लेकिन पाण सां गॾु बि कोई ॻाल्हि, छो कि सभई आत्मायूं आहिनि न, देह खे न ॾिसो नंढो वॾो। ये आत्माउनि जे लाइ परमात्मा शिक्षा थो ॾिए। तव्हां जेकी आत्मा नंढे शरीर में आहे उनखे जेकी तव्हां शिक्षा ॾियो था,
उहे शिक्षा तव्हांजे लाइ बि अथव। भी हुनजो खिलौनो टुटी वियो त माण्हू खिलंदा वॾा, के ॾिस खिलौनो टुटी वियो हिन लाइ रोए थो, हेॾो परेशान थो थिए, ॿियो खिलौनो अची त ईअं ई बाबा असांजे मथां मुस्कुराईंदो आहे कि ॾिसो मुंहिंजा ॿार केॾा चवनि था कि असांजो माता पिता भॻवानु आहे ऐं जीवन में अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियुनि सां घबराइनि था, रुकनि था। सभिनि खां वॾी ॻाल्हि बाबा खे छा लॻंदी आहे, हिन विनाशी शरीर जे लाइ माण्हू रोईंदो न। सभिनि खां वॾी ॻाल्हि इहा आहे, आत्मा त हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी ई न, हिन में रोइण जी छा ॻाल्हि आहे। ये त कोई नई ॻाल्हि थोरी आहे, ये त सत्युग खां हली हुई ॻाल्हि आहे। मतिलबु सत्युग में देवता बि पंहिंजो शरीर छॾंदा हुया। राधे कृष्ण ऐं लक्ष्मी नारायण ठही करे जॾहिं हुननि जे 150 साल पूरो थी वेंदो त हुन आत्मा जो शरीर पुराणो थींदो त आत्मा चईंदी न मूंखे नयो शरीर रूपी कपिड़ो खपे, त उहो ख़ुशी ख़ुशी सां नयो शरीर कपिड़ो वठंदा आहिनि। हीअं थोरी हिन जन्म में असां हिन शरीर में माण्हू एॾो मोह रखी वेही रहंदो आहे पंहिंजी चीज़ुनि सां, जेका बि देहदारी संबंधी आहे हुन सां एॾो मोह रखी वेही रहंदो आहे, पर सम्झंदो न आहे कि हिन शरीर में केसिताईं असां रही सघंदा आहियूं। ये शरीर बि आत्मा जो घर आहे, आत्मा जो कपिड़ो आहे। जीअं टाइम थी वेंदो आहे, घर पुराणो थी वेंदो आहे, टुटण लाइक़ु थी वेंदो आहे त नयो ठाराईंदा आहिनि न, नयो वठंदा आहिनि या उन ई जॻह ते नयो ठाहींदा आहिनि। जे कपिड़ो पुराणो थी वेंदो आहे, फटण लाइक़ु थी वेंदो आहे त आत्मा त माण्हू नया कपिड़ा वठंदा ई सही। हीअं थोरी मूंखे इहे ई कपिड़े में मोह आहे, मूंखे हिन ई घर में मोह आहे, मूंखे हिन में ई रहणो, ऐं नयो घर ठाहींदा आहिनि, नयो कपिड़ो वठंदा आहिनि त पोइ हुन में उन्हनि खे मज़ो अचणु लॻी वेंदो अथव। ईअं लॻंदो आहे त ईअं ई बाबा खे सभिनि खां वधीक ॾिसी करे बाबा खे लॻंदो आहे आश्चर्य कि ॿार ॾिसो शरीरनि में मोह रखी वेठा। जीअं वॾा माण्हू नंढे ॿारनि खे ॾिसंदा आहिनि न, खिलौने में मोह रखी वेठो आहे। हाणे खिलौनो त टुटंदो ई सही, केसिताईं हिकु खिलौने सां खेॾंदासीं। त ईअं ई बाबा बि असांजो पीउ आहे न, उहो बि चए थो केसिताईं हिन पुराणे शरीर में तव्हां रहंदा। ठीकु आहे, तॾहिं त ख़ुदि अंदरि इच्छा थियणी खपे, चाहे बुढ़ापे में चाहे बीमारी में, आत्मा खे ख़ुदि इच्छा थियणी खपे। सत्युग में भले आत्मा जो शरीर बीमार न थींदो हुयो, बुढ़ापे में बि बुढ़ो जीअं न लॻंदो हुयो। हीअं न सत्युग में वार अच्छा थी वेंदा, बुढ़ापे में लक्ष्मी नारायण जा या ॾंद टुटी वेंदा न, बसि पुराणो थी वेंदो आहे। बाक़ी 150 साल खां पोइ बि सत्युग में असांजो शरीर जा जेको बि शरीर रूपी बनावट आहे ओड़ी हूंदी, पर पुराणी थी वेंदी। हिन अच्छा वार थी वेंदा, ॾंद टुटी पवंदा, चमड़ी बुढ़ापे ईअं बि न थींदो, पुराणो थी वेंदो। त हाणे बाबा इहे कलयुग जे लाइ थो ॿुधाए। बाबा चए थो हिन कलयुग की दुनिया में माण्हू बीमार था थियनि या बुढ़ापो थो अची वञे त आत्मा खे ख़ुदि इच्छा थियणी खपे कि हे भॻवान मूंखे हाणे नयो शरीर ॾे, बसि हाणे मां हिन बीमारी मां तंग थी वई आहियां, हाणे त मूंखे नयो शरीर ॾे ताकी मां सुठी रीति खायां पीआं घुमां। हिन बीमार शरीर, हिन बुढे शरीर में त मूंखे काॾे मां वञी बि नथी सघां, कुझु खाई बि नथी सघां, त छा करे आत्मा न। सम्झ न आहे न, सम्झ न आहे, मोह रखी वेठा आहिनि कि असां हली वेंदासीं त छा थींदो, कीअं थींदो। बाबा चए थो एतिरी चिंता अथव त ॿियो शरीर इन ई घर में वठो न, ॿियो शरीर इन ई घर में वठो, पोइ पालजो सभिनि खां नंढो थी करे वॾो थी करे पोइ पंहिंजे इन ई घर खे पालजो। ऐं इहो ई थींदो आहे न, ख़ानदान वृद्धि की कीअं थो पाए, ॿियूं कोई आत्मायूं थोरी थी अचनि तव्हांजे घर। तव्हांजे ई ख़ानदान मां जेका माण्हू शरीर छॾे थी उहो तव्हांजे ई घर अची करे नयो शरीर वठी करे पाठ थी विझे। ये सम्झ जॾहिं माण्हू खे सम्झ अची वञे न त हुनखे कॾहिं बि दुख न थिए, परेशानी न थिए,
जेकी कॾहिं कॾहिं आत्मा जो शरीर में एॾो मोह हूंदो आहे, संबंधिन में एॾो मोह हूंदो आहे, सोचदा आहिनि मां मरी वेंदमि त मूंखां पोइ माण्हुनि जो छा थींदो, कीअं रहंदो, एॾी चिंता हूंदी अथनि। बाबा चए थो इहे सभु तव्हां थोरी रचियो आहे, तव्हां चओ त इहे सभु भॻवान ई रचियो आहे, त भॻवानु ॼाणे हुनजी रचना ॼाणे, मूंखे त नयो शरीर ॾियो, किथे बि ॾियो। वैसे बाबा चईंदो आहे कि रचना मां त सत्य जी दुनिया ठाती, पर माण्हू एॾो टेंशन करनि छो था, अगरि सम्झी वञनि कि असां आत्मा जो हिते खेल था खेॾूं, हिकु शरीर छॾे करे ॿियो शरीर वठी करे अलॻि अलॻि संबंध में खेल खेॾणो ई आहे, ऐं इहा ॻाल्हि त थियणी ई आहे, आत्मा खे हिकु शरीर छॾे ॿियो वठिणो ई आहे, हिन में ड्रिजण, रोइण, घबराइण, दुखी थियण जी ॻाल्हियूं छा आहिनि। परमात्मा असांजो पीउ इहे ॾिसी करे हुनखे आश्चर्य लॻंदो आहे, हुनखे लॻंदो आहे मुंहिंजा ॿार ॾिसो विनाशी शरीरनि में, विनाशी चीजनि में मोह रखी वेठा। त बाबा चवंदा आहिनि कि हाणे हिन मोह खे कढो, हिन विकारनि खे कढो ऐं समझ सां पंहिंजो जीवन जियो। सतयुग में समझ हुई तॾहिं त दुख अशांति न हुयो न, तॾहिं त हुन दुनिया में सुख शांति हुई। अॼु बि घर घर में माण्हुनि खे सम्झ अची वञे हर हिकु माण्हू खे, त जेको माण्हू समझदार थींदो वेंदो आहे त आपे ई पंहिंजो जीवन सुखी ठाहींदो वेंदो न। जेसि ताईं सम्झ न हूंदी आहे त संबंधियुनि जो, माउ बाप जो मथो खाईंदो रहंदो आहे। ऐं ॿार खे सम्झ अची वई, अक्षर आत्मा खे सम्झ अची वई, जीवन जीअं कीअं उथूं, कीअं खाऊं, कीअं पीऊं वग़ैरह, त पोइ माउ बाप बि फ्री थी वेंदा आहिनि न। जेका ॿार सुबुह जो पाण ई उथनि था, खाइनि था, पीअनि था, पंहिंजो कमु था करनि, त हुनजे लाइ माउ बाप खे फ़िक्र हूंदी। ऐं जेका जेसि ताईं सम्झ ते कोई माण्हू सुबुह जो उथी न सघंदा आहिनि, उथारे उथारे माउ पीउ जो संबंधियुनि जो परेशान थी वेंदा आहिनि, वॾा थी वेंदा त बि, छो जो जेसि ताईं आत्मा ख़ुदि ज़िम्मेवार न थींदी न कि मूंखे इहो कमु करिणो आहे, तेसि ताईं हुनजी सुबुह जो पंहिंजे पाण निंड खुलंदी ई न। छो जी आत्मा अगरि राति जो सोचे करे सुम्हंदी भई मूंखे सुबुह जो जल्दी उथणो आहे, इहो कमु करिणो आहे ऐं इहा मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे, तॾहिं त आत्मा सुबुह जो टाइम सां उथी सघंदी न, पंहिंजे शरीर खे उथाए सघंदी। ऐं अगरि ज़िम्मेवारी हूंदी ई न त सोचंदो अरे सुम्हूं त अञा त टाइम पियो, आराम सां सुम्हूं, आराम सां उथूं। ॾिसो दुनिया में बि माण्हुनि खे ज़िम्मेवारी हूंदी आहे त पाण ई उथंदा आहिनि, कमु कंदा आहिनि। ऐं जेकी ज़िम्मेवारी सम्झी न आहे, भले आहे लेकिन ज़िम्मेवारी सम्झी करे पंहिंजे पाण खे ज़िम्मेवार सम्झी करे हलनि ई नथा, सम्झनि ई नथा, त हुननि जे पुठियां माउ बाप खे महिनत करणी पवंदी आहे संबंधनि खे। त बाबा बि हाणे ईअं ई थो चए कि द्वापर युग खां तव्हां बेसमझ थिया आहियो, तव्हां भक्ति कई, मुंहिंजो नाम जपियो, लेकिन भॻवान केरु आहे इहो सम्झियो न। भॻवान सां असां भक्ति छो था करूं इहो बि न पतो आहे, बसि करूं था। भॻवान केरु आहे पतो न आहे, भक्ति छो था करूं था, रीति रस्म वॾा चई आहिनि, करे 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 कलयुग अंत अची वियो। हाणे भॻवानु असांखे अची करे सम्झ ॾियण, त बाबा छो थो सम्झ ॾे, छो जी अॻियां जे सत्य त्रेता ॿ युगनि में भक्ति न हूंदी, मतिलबु कोई बि भॻवान जो नाम ई न जपंदा, छो जी भॻवान बि विश्राम करणु वेंदो आहे। भॻवान बि हाणे ॿ युगनि ते भॻवान जो सृष्टि ते पार्ट ई न आहे। द्वापर युग में परमात्मा मथे वेठो वेठो असांजी मदद कंदो हुयो, हाणे हेठि लथो आहे कलयुग जे अंत में। पोइ सत्य त्रेता में उहो न मथे वेही करे कुझु कमु कंदो, न हेठि ईंदो। त हेठि मथे वेही करे कमु कॾहिं कंदा, जॾहिं हेठां वारा हुनखे घड़ी घड़ी सॾु कंदा आहिनि भक्ति में, पाठ पूजा करे। त सत्युग त्रेता में इहे लॉ न आहे, मतिलबु ड्रामे में इहे नूंद आहे भई सत्य त्रेता में कोई बि भॻवान खे यादि न कंदो। त भॻवानु हिन समय हेठि छो आयो आहे? चए थो अॻियां जे युग में त तव्हां मूंखे यादि ई न कंदव, त हाणे खां ई
हाणे अची करे मां तव्हांखे वरितो थो ॾियां, तव्हांखे सम्झ थो ॾियां, त मूंखां सम्झ वठी वठो, मूंखां शक्तियूं गुण वठी वठो। ये शक्तियूं गुण सम्झ ई असांजे जीवन में कमु ईंदियूं। सत्य त्रेता में सभु पंहिंजी समझदार हूंदा, मतिलबु हुते सभु पंहिंजो जीवन टाइम ते उथंदा, टाइम सां पंहिंजो सभु कमु कंदा, सभु हिक ॿिए जे संबंध में बि अची सुख शांति सां रहंदा। त उहो दुनिया अहिड़ी छो आहे, छो जो हाणे बाबा असांखे इहो वरितो थो ॾिए। छो जी अञा ताईं त असां भॻवान भरोसे हुयासीं, कंहिंखे बि दुख थिए थो, कंहिंखे बि कुझु परेशानी अचे थी त माण्हू भॻवान जो नाम जपनि था, भले ॼाणंदा न आहिनि, लेकिन हिन समय जीवन माण्हुनि जी भॻवान भरोसे हले थी न। हा मथां वारो वेठो आहे, वेठो आहे, वेठो आहे, किथे आहे इहो पतो न आहे, बसि वेठो आहे। सुबुह शाम माण्हू प्रार्थना थो करे, पाठ थो करे, तीर्थ थो करे, ग्रंथ शास्त्र थो पढ़े, हा भई उहो असांजी ॿुध जो कमु ठीकु करे सघंदो। सत्य त्रेता में त हुनजो पार्ट ई न आहे न, त उहो सोचे थो कि सत्य त्रेता में बि दुख ईंदो, छो जी दुख त विकार जेसिताईं आहिनि दुख आएसीं, त हिन करे परमात्मा हिन समय हेठि लथो आहे, चए थो हाणे मूंखां शक्ति वठो ऐं हिन विकारनि खे दुनिया मां भॼायो, ख़ुदि जे जीवन मां बि भॼायो, ऐं शक्तियूं गुण ज्ञान पंहिंजी आत्मा खे भरपूर करे छॾियो, शक्तिशाली ठाहे छॾियो, ताकी तव्हां त्रेता में परेशान न थियो। ॾिसो अगरि माण्हू चए कल्ह लाइट न ईंदी त अॼु जेतिरो लाइट जो कमु जेतिरो ज़रूरी हूंदो आहे उहो सभु करे करे रखंदा न, कि फ़ोन चार्ज करिणो आहे या जेकी बि चीज़ूं आहिनि लाइट सां ई थींदियूं उहो करे रखंदा, बाक़ी जेकी लाइट सां न थींदियूं उहो कल्ह पाण ई करे वठंदा। त ईअं ई अॻियां वारी दुनिया में 2 युगनि में भॻवान जो पार्ट ई न आहे। हाणे भॻवान खां जो माण्हू गुण शक्तियूं ज्ञान घुरंदा आहिनि उहो सभु भॻवानु हाणे ई ॾियणु आयो आहे। चए थो अॻियां वारे युगनि में मूंखे मुंहिंजो पार्ट न आहे, त हाणे ई मूंखां जेतिरो खपेव वठो। कीअं? सिर्फ़ु पंहिंजे खे आत्मा सम्झी करे, मूंखे निराकार रूप में यादि करे, पंहिंजी आत्मा खे जेतिरो तव्हां भरपूर करे सघंदा आहियो न ओतिरो करो, एतिरो सहज तरीक़ो आहे न, महिनत बि न आहे। सिर्फ़ु महिनत छा करणी आहे, ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे निराकार रूप में यादि करणी। कोई महिनत थी, पंहिंजे पीउ खे यादि करण लाइ महिनत थी। भई ॾिसो देहदारी माउ पीउ संबंधी त देहदारी आहिनि, त ख़ुदि खे देह सम्झी करे संबंध त निभायो असां, लेकिन असांजो परमात्मा बाप निराकार आहे, त असांखे बि उहो रूप धारण करिणो पवंदो न हुनखे यादि करण लाइ। त उहो निराकार रूप धारण करणु मतिलबु हिन शरीर खे न छॾिणो आहे, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झणो, आत्मा सम्झी करे हुन निराकार खे यादि करणु। जॾहिं असांजो इहो अभ्यास थींदो वेंदो न पोइ ॾिसो जीवन में असां सदा अॻियां वधंदा रहंदासीं। केतिरी बि समस्याऊं अचनि, केतिरी बि कोई ॻाल्हि अचे, छो जी अभ्यास जॾहिं थींदो आहे त परमात्मा जी शक्ति सां ॻाल्हि परे खां ई ख़तमु थी वेंदी आहे। मतिलबु दुख अचण वारो हूंदो आहे, लेकिन ॾिसंदो आहे इहे त सुख जे सागर बाप सां गॾु आहे, त हुनखे सुख जी किरनियूं दुख खे भॼाए छॾंदियूं। तॾहिं बाबा ईअं ई थो चए कि सदा स्मृति स्वरूप रहो, थको न। भई भॻवान खे यादि कंदे कंदे बि माण्हू थकी पवंदा कॾहिं कॾहिं, लेकिन उहो कॾहिं छो जो भक्ति में ॾाढो कमु करिणो पवंदो न, भक्ति में अलाए छा छा चीजूं बि करणियूं पवंदियूं आहिनि, व्रत जप बि रखणा पवंदा आहिनि, जाप बि जपणा पवंदा आहिनि, पाठ बि करणा पवंदा आहिनि, मालायूं बि जपणियूं पवंदियूं आहिनि, त माण्हू थकी वेंदो आहे। लेकिन हिते त छा करिणो आहे, सिर्फ़ु मन में इहा यादि हुजे कि मुंहिंजो मां आत्मा आहियां ऐं मुंहिंजो पीउ परमात्मा आहे, सर्व संबंधनि सां हुनखे यादि करो। ॿियो बाबा अॼु असांखे चए थो कि तव्हां माण्हुनि खे सेवा करण जो शौक़ु हूंदो आहे, भई असां सेवा करूं मंदर गुरुद्वारनि में, या कोई बि अॼुकल्ह त अनेक प्रकार जी सेवा निकिती आहे, ग़रीबनि जी, ॿुढनि जी, पर बाबा चए थो सभिनि खां वॾी सेवा कहिड़ी हूंदी आहे,
जॾहिं असां मन में सभिनि जे लाइ सुठो सोचींदा आहियूं न, त उहा सुठी सोच सां ॿियनि जो सुठो थी वञे। वेठा तव्हां पंहिंजे घर में आहियो, लेकिन घर में वेठे वेठे बि असां परमात्मा खे यादि करे सभिनि जे लाइ सुठो सोचींदासीं न, तव्हांजी सुठो सोचण ऐं उन्हनि जो सुठो थियण ई सेवा आहे। त भाव चए थो इहा सभिनि खां ऊची सेवा आहे ऐं सभिनि खां सुठी सेवा आहे। ऐं जेको माण्हू मन में सदा सुठो सोचंदो आहे न, उहो परमात्मा जे बि नज़दीक हूंदो आहे। छो जी मन मंदिर हूंदो आहे न। माण्हू अॼुकल्ह अलॻि अलॻि मंदिर ठाही वेठा आहिनि, लेकिन असली मंदिर कहिड़ो आहे? असांजो मन। भॻवान जी यादि मन में ई हूंदी आहे। तॾहिं त गीता में लिखियलु आहे मन मना भव। त केतिरा बि मंदिर गुरुद्वारा ठाहियो, केतिरा बि मस्जिद ठाहियो, केतिरा बि धार्मिक स्थान ठाहियो, लेकिन अगरि तव्हांजो मन सुठो न सोचंदो आहे, तव्हांजे मन में अशुद्ध वीचार, बुरा वीचार, तुंहिंजी मुंहिंजी पुराणी दुख ॻाल्हियूं ई हलनि थियूं, भॻवान जी यादि मन में आई न, त कोई फ़ाइदो कोन अथव। भले तव्हां केतिरा टिकाणा गुरुद्वारा ठाहियो, रोज़ टिकाणे गुरुद्वारे काॾे बि वञो, लेकिन तव्हांजे मन में अगरि परमात्मा जी यादि न आहे, सभिनि जे लाइ सुठा वीचार ऐं परमात्मा जी यादि तव्हांजे मन में तॾहिं ठहिंदी जॾहिं तव्हां सभिनि जे लाइ सुठो सोचंदो। सभिनि जे लाइ मतिलबु जो तव्हांखे गारियूं बि ॾिए न, उन जे लाइ बि तव्हां अगरि सुठो सोचणु लॻी वियो, सम्झो मन तव्हांजो मंदिर थी वियो ऐं तव्हांजे मन में परमात्मा विराजमान ज़रूरु थींदो। अर्थात तव्हांजे मन में बि परमात्मा जी यादि ज़रूरु थी। असां भॻवान खे यादि करूं त परमात्मा बि असांखे यादि कंदो आहे। कहिड़े ॿारनि खे परमात्मा यादि कंदो? छो जो परमात्मा जी यादि मन में ई हूंदी, मन में ई हूंदी आहे। त अगरि असांजे मन में सुठा वीचार हूंदा आहिनि न सभिनि जा, त परमात्मा जी यादि बि, उहो बि असांखे यादि कंदो, उहो बि असांखे शक्ति ॾींदो आहे मन में, ताकी असांजी सुठी सोच ॿियनि जो सुठो करे। और तव्हांजे मन में अगरि सुठा वीचार न आहिनि, भले तव्हां केतिरो बि वाहिगुरु वाहिगुरु सतनाम सतनाम कीर्तन करो, भॼन करो, पाठ पढ़ो, सुखमनी पढ़ो, लेकिन मन में तव्हांजा ॿियनि जे लाइ उल्टा सुल्टा वीचार हलनि था, त तव्हां सभु दिखावो था करो। तव्हांजी कोई बि तव्हांखे शक्ति मिले ई नथी, तव्हांजो भॻवान सां कनेक्शन थिए ई नथी, तव्हांजे मन जी आवाज़ भॻवान ताईं पहुचे ई नथी। छो जी तव्हां त मन में उल्टी सुठियूं ॻाल्हियूं था सोचो, मुख सां तव्हां भलो सॼो ॾींहुं सुखमनी पढ़ो, ग्रंथ पढ़ो, शास्त्र पढ़ो, गीतायूं पढ़ो, सतनाम सतनाम राम राम चईंदा रहो। माण्हू अॼुकल्ह कंदा आहिनि न, चईंदा आहिनि की हाणे बसि सम्झो अलाए मुख में कुझु कुझु चईंदा रहंदा, उहो चईंदा रहंदा, मन में त बुरा वीचार आहिनि, त मुख में चइण सां छा फ़ाइदो? जेका सुठो त तव्हां, बाबा चए थो मन में सदा सभिनि जे लाइ, ॾिसो तव्हां हाणे हिक ॿिए जे लाइ उल्टी सुल्टियूं ॻाल्हियूं करो था, ऐं हाणे तव्हां भॼन कीर्तन या जो बि कुझु करो था, तव्हां जेको बि 1 घंटो भॼन कीर्तन कयो, उन में तव्हांजे मन में सॼो समय मन में छा पियो हले? जो तव्हां उल्टी सुल्टियूं ॻाल्हियूं करे करे वेठो। ये एॾी जल्दी थोरी मन लॻी वेंदो आहे। तव्हां सोचो था हा बसि हाणे कयो, हाणे थोरी देरि भॻवान खे यादि था करूं, बसि ईअं माण्हू दिखावो थो करे, तॾहिं त दुनिया में दुख घटि नथो थिए न, तॾहिं त तव्हांखे बीमारियूं दुख परेशानी छो थी अचनि? न त जेकी दुनिया में माण्हू भक्ति थो करे न, एॾा तीर्थ थो करे, भक्ति थो करे, त दुनिया में दुख हुजणो ई न खपे। छो जी सभु माण्हू ॿाहिरां खां भॻवान खे यादि था करनि, ॿाहिरां खां टिकाणा ग्रंथ शास्त्र मंदिर ठाहिनि था, पूजा आदि करनि था, लेकिन मन में त सभिनि जी उल्टा सुल्टा वीचार था हलनि न। पर मेन मंदिर त मन ई आहे। भॻवान जी यादि, भॻवान जी शक्ति त असांजी मन में ई त ईंदी आहे।
तॾहिं त गीता में लिखल आहे न मन मना भव। तव्हां अगरि कंहिंखां बि गीता पढ़ो या कंहिंखां बि कोई तव्हांखे ॿुधाए त हुन खां पुछिजो भॻवानु मन मना भव छो थो चए। छो जी परमात्मा जी यादि मन में ई ईंदी आहे। हिन समय माण्हू देह अभिमानी थी वियो आहे न, पंहिंजे शरीरनि खे स्थूल चीजनि खे इन्हनि सभिनि खे ई ॾिसे थो। कोई माण्हू माला खणी वेहींदो न त सम्झो ही त ॾाढी सुठी भक्ति थो करे, त ॾाढो सुठो भॻवान खे यादि थो करे, मालायूं थो जपे। कोई अगरि कंहिंखे गीता मुख में यादि हूंदी या जेका बि भॼन कीर्तन या चलो सुखमनी जो बि आहे तव्हांजो, कंहिंखे मुख सां यादि ईंदी त बसि हुननि जे लाइ उहो वॾो थी वेंदो। कोई तव्हांखे सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधाए बसि तव्हांजे लाइ उहो संत सन्यासी साईं वॾो थी वेंदो। पर बाबा चए थो हुन समय जे अलावा असां हुनखे ॾिसूं कि उहो बाक़ी समय हुनजो व्यवहार संबंध आदि छा आहे। हुनजे मन जी सोच त हुनजे कर्मनि सां पतो लॻी वेंदी। अगरि बाक़ी समय उहो गारियूं थो ॾे, उल्टी सुल्टी ॻाल्हियुनि में फसे थो, हेॾां होॾां जी ॻाल्हियूं करे थो, ईअं थो करे, त सवाल ई न उठंदो आहे कि उहा जॾहिं भक्ति कंदो आहे, भॻवान जो नाम जपंदो आहे त मन हुनजो लॻी वञे। थी न सघंदो आहे। छो जी तव्हां सॼो ॾींहुं उल्टी सुल्टियूं ॻाल्हियूं था करो ऐं सोचियो था असां हाणे अधु घंटो भॻवान खे यादि था करूं, त मन खे त आदत पयल आहे उल्टी सुल्टी ॻाल्हियूं सोचण जी करण जी मुख सां, त उहो अधु घंटे में कंट्रोल थी वेंदो छा। त बाबा चए थो हाणे इहो दिखावो करणु बंदि करो, मन सां मूंखे यादि करो। भले तव्हांखे भॻवान थोरी ठाता अथई ईअं मालायूं ग्रंथ शास्त्र गीतायूं अथई, जेकी बि माण्हुनि इहे माण्हुनि ठाती आहे, भॻवान थोरी ठाती आहे। त भॻवान त असांखे अची करे इहे ई चए थो न, सहज थो ॿुधाए भई ख़ुदि खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो, मूंसां ॻाल्हियूं करो। जीअं तव्हां पंहिंजे देहदारियुनि सां ॻाल्हियूं कंदा आहियो, देहदारियुनि खे दुख ॿुधाईंदा, हुननि खां मदद वठंदा आहियो, उहा मूंखे यादि करे मूंसां ॻाल्हियूं करो, मूंसां मदद वठो। हिकु बल हिकु भरोसो, मन बुद्धि असांजो परमात्मा ते लॻल हुजे न त असांजी वॾी सां वॾी बीमारी बि ठीकु थी सघंदी आहे, वॾे सां वॾी परिस्थिति बि असांजी ख़तमु थी सघंदी आहे। कॾहिं जॾहिं हुन परमात्मा सच्चे बाप जे मथां तव्हांखे विश्वास हूंदो मन सां, ऐं मन में सदा हुनजी यादि रहे। हुनजे लाइ असांखे मन जी शुद्धि खपे। हुनजे लाइ छा करिणो आहे, अॼु बाबा चए थो सभिनि खां वॾी सेवा करणी आहे। सभिनि जे लाइ मन सां सुठो सोच, तव्हांजे मन में सदा सभिनि जे लाइ सुठी ॻाल्हि, भले ॿियूं ॻाल्हियूं ईंदियूं, छो जी ॻाल्हियूं घुमंदियूं आहिनि न आसपास, त ॿी ॻाल्हियूं बुरी ॻाल्हियूं तव्हांजे मन में ईंदियूं, लेकिन तव्हां न सोचिजो, तव्हां चइजो न न न उहो ॾाढो सुठो आहे सुठो आहे सुठो आहे, बसि ईअं मन खे चुप कराइजो, ॿियनि ॻाल्हियुनि खे भॼाए छॾिजो पंहिंजे मन में। छो जी परमात्मा जी यादि, परमात्मा जी शक्ति मन में ईंदी आहे। अच्छा मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनी रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे समस्याउनि जे पहाड़ खे उड़ती कला सां पार करण वारा तीव्र पुरुषार्थ थी रहो। बाबा चए थो जे समय जी रफ़्तार तीव्र गति सां सदा अॻियां वधंदी रहंदी आहे। समय कॾहिं रुकंदो आहे छा? न रुकंदो आहे न। यदि हुनखे कोई रोकणु चाहे त बि समय न रुकंदो। समय त असांजी रचना आहे, तव्हां रचयिता आहियो। इन करे बाबा असांखे चवनि था कि जीअं समय सदा हलंदो रहंदो आहे, त तव्हां बि कहिड़ी बि परिस्थिति अथवा समस्या अचे, पहाड़ जहिड़ी बि वॾे खां वॾी समस्या बि अचे, त बि तव्हां मुंहिंजी यादि में रही करे हुनखे पार करो। कीअं पार करो? हुन समस्या सां जीअं त असां उड़ी वञूं, जीअं त हिकु
कुछ ईंदो आहे त माण्हू जंप मारदो आहे न, त ईअं असांखे परमात्मा जी यादि में ईअं रहणो आहे कि जीअं त असां उड़ी करे समस्या खे पार करे छॾियूं। अगरि उड़ण वारी चीज, सम्झ कोई उड़ण वारी चीज हूंदी, उहा बिना मंज़िल में रुकी वञे, हितां खां वठी करे हुते उड़ी करे वञिणो आहे ऐं विच में ई उहो रुकी वई त हेठि किरी वेंदी न। त ईअं ई बाबा चईंदो आहे कि तव्हां ॿारनि खे बि मुंहिंजी यादि में हर समय मुंहिंजी यादि में रहंदो न, त वॾे खां वॾी परिस्थिति खे बि असां कीअं पार करे छॾींदासीं, जीअं त असां उड़ी वियासीं, उड़ी करे ॿी तरफ़ पहुची वियासीं। स्लोगन आहे, यादि जी वृत्ति सां वायुमंडल खे पावरफुल ठाहिण। परमात्मा खे यादि करे, मन में परमात्मा जी यादि जी सुठी सुठी ॻाल्हियुनि जी यादि हूंदी न, त असांजो जेको बि घर जो या आस पास जो वायुमंडल आहे न, उहो ॾाढो सुठो थी वेंदो। माण्हुनि खे गुरुद्वारे मंदरनि जो वायुमंडल सुठो लॻंदो आहे न, छो जी हुते उल्टी सुठी ॻाल्हियूं न सोचंदा आहिनि माण्हू, न ॻाल्हाईंदा आहिनि। त तव्हां पंहिंजे घर खे ओड़ो ठाहियो न, तव्हां छो था ॾिसो टीवियूं आदि, या हिक ॿिए जे लाइ उल्टी सुठी ॻाल्हियूं छो था करो, छो था सोचो? घर में ई तव्हां सुठी ॻाल्हियूं सोचो करो त तव्हांजो घर ई गुरुद्वारो मंदिर थी वेंदो, तव्हांखे काॾे वञण जी दरकार ई न आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।